नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाई। त परमात्मा बाप चई कि ॾिसो तव्हांखे हाणे केरु मिलियो आहे? संगम युग ते निराकार परमात्मा आत्मा खे मिलियो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे हाणे सतगुरु मिलियो आहे दलाल जे रूप में। ॻाईंदा आहिनि न सतगुरु मिलियो दलाल जे रूप में। त परमात्मा ऐं असांखे केरु थो मिलाए? इहो ब्रह्मा जो शरीर। त इहो ब्रह्मा केरु थी वियो? दलाल थी वियो आहे। छो जी निराकार खे पंहिंजो शरीर कोन अथसि, हिन करे उहो शरीर जो लोन वठी करे पाण आत्माउनि सां पूरे कल्प में हिकु बार मिलंदो आहे। कल्प घणे साल जो हूंदो आहे? 5000 साल जो कल्प हूंदो आहे। कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे समय में सतगुरु निराकार परमात्मा असांखे ब्रह्मा तन द्वारा मिलंदो आहे न। हिन करे भक्ति मार्ग में ॻाईंदा आहिनि सतगुरु मिलियो दलाल जे रूप में। भगत भगवान खे अर्थात पंहिंजे बाप खे सॾु कंदा आहिनि, लेकिन आत्मा पंहिंजे पाण खे न पहचानण जे कारण भगवान सम्झी करे सॾु कंदी हुई। पर असुल में आत्मा जो पीउ परमात्मा आहे त आत्मा पंहिंजे पीउ खे सॾु कंदी हुई। छो सॾु कंदी हुई? छो जो दुखी थी वई हुई। इहे बि तव्हां सम्झो था कि दुख खां पोइ छा ईंदो आहे? सुख। सुख हुयो हाणे न आहे, पोइ वरी खां पाण सॾु था करूं कि हे सुखदाता अच असांखे अची करे वरी खां सुख ॾे, असां दुखी थी विया आहियूं। त बाबा चवनि था ॾिसो ॿारनि खे दुख थींदो आहे त ॿार कंहिंखे सॾु कंदा आहिनि? माउ पीउ खे सॾु कंदा आहिनि न। छो जी दुख में त माउ पीउ ई कमु ईंदा आहिनि। त हाणे आत्मा पंहिंजे पीउ खे सॾु पई करे। द्वापर युग खां आत्मा पंहिंजे पीउ खे सॾु पई करे, लेकिन हाणे कलयुग जे अंत में ॾाढो ई जोर सां ॾाढे तेज सां सॾु पई करे। द्वापर युग खां त सॾु कंदी हुई, लेकिन एतिरो दुख न हुयुसि न। त मस्ती में बि रहंदी हुई ऐं थोरो सो दुख थींदो हुयुसि त सॾु कंदी हुई, वरी खेॾण लॻी वेंदी हुई। लेकिन हाणे त ॾाढो दुख थियुसि त पोइ मूंखे घड़ी घड़ी सॾु पई करे। हिन करे मां कलयुग जे अंत में ईंदो आहे जॾहिं सभु धर्म जी आत्माऊं दुखी थी वेंदियूं आहिनि न। छो जी मां त सभिनि आत्माउनि जो पीउ आहे न। मां कोई हिकु ॿिनि जी आत्माउनि जो थोरी पीउ आहियां। हिकु धर्म जे लाइ मां अचां, ॿिए धर्म जे लाइ न अचां। मां तॾहिं ईंदो आहे जॾहिं सभु धर्मनि जी आत्माऊं दुखी थी वेंदियूं आहिनि। हुन समय अची करे तव्हां सभिनि आत्माउनि खे सुख शांति जो वरसो ॾेई पोइ तव्हांखे शांति धाम में वठी वेंदो आहे। पोइ तव्हां नंबरवार सृष्टि ते ईंदा आहियो सतयुग खां। हाणे मां तव्हांखे राजयोग सिखाए करे सुख शांति जो वरसो थो ॾियां। सिखलाइण वारो त मां ई आहियां। मां तव्हांजो बाप बि आहियां त टीचर ठही करे तव्हांखे पढ़ाई बि थो करायां। पोइ सतगुरु ठही करे तव्हांखे पावन ठहिण जो रास्तो बि था ॿुधायां। बाबा सम्झाईंदा आहिनि जीअं तव्हां आत्मा गर्भ में अची करे शरीर वठंदा आहियो, ईअं मां न वठंदो आहे। मूंखे त पतितनि खे पावन ठाहिणो आहे न। हिन करे मूंखे शरीर खे लोन वठिणो पवंदो आहे। बाबा चईंदा आहिनि ऐं मां ईंदो कहिड़े शरीर में आहे? वृद्ध शरीर में। नंढे ॿार में न ईंदो आहे। भई गर्भ में अचां त नंढे ॿार में अचिणो पए न, नंढे ॿार जे रूप में अचिणो पए। लेकिन मुंहिंजो त कमु आहे सभिनि खे सुख ॾियण जो, सभिनि खे पावन ठाहिण जो। त मां नंढे शरीर में अची करे छा कंदमि? हिन करे मां वॾे शरीर में ईंदो आहे। उहो बि हुन शरीर में ईंदो आहे जंहिंजी 60 वर्ष जी आयु पूरी थी वेंदी अथसि। जीअं आत्मा खे अनुभव हूंदो अथसि पूरी दुनिया जो, उनजे शरीर में अची करे मां इहो ज्ञान सुनाईंदा आहिनि। मूंखे अचिणो ई आहे पावन ठाहिण लाइ न। ऐं कहिड़ी दुनिया में? रावण जी पतित दुनिया में अचिणो आहे, जाते 5 विकार हूंदा आहिनि। हुन दुनिया में अची करे मां सभिनि खे विकारनि खां मुक्त ठाहींदो आहे, पावन ठाहींदो आहे। हिन करे त चईंदा आहिनि दे दान त छूटे ग्रह। कहिड़ो दान ॾियणो आहे? हाणे धन जो दान न ॾियणो आहे।
पहिरियों पहिरियों तव्हांजी देह जो अभिमान जेको अथव, तव्हांखे तव्हांजी संपत्ति जो अभिमान जेको अथव, तव्हांजे शरीर जो जेको अभिमान अथव, इहो मूंखे ॾियो। ये देह अभिमान सां ही बाक़ी विकार ईंदा आहिनि, त इहो अभिमान मूंखे ॾियो दान में, त तव्हांजो सभु ग्रहण आदि सभु ग्रहण अर्थात सभु विकार बुराइयां सभु छुटी वेंदियूं। पंहिंजे पाण खे देही सम्झो, मां आत्मा आहियां, मां हिन देह में रहण वारी आत्माउनि सां ॻाल्हायां थी, आत्माउनि खे ॾिसां थी, आत्माउनि सां ई मुंहिंजो संबंध आहे। शरीरनि जे संबंध सां त तव्हां जन जन्मांतर निभायो, हुन सां छा मिलियो? दुख अशांति ही मिली न। हाणे आत्माउनि सां संबंध निभायो, हुननि खे समझ ॾियो कि हे आत्माऊं, पंहिंजो पीउ आयो आहे, पाण खे चवे थो कि हाणे मूंखे निराकार में रूप में यादि करो, त पाण सभिनि आत्माउनि जो दुख अशांति दूर थी वेंदो। 5000 साल खां पोइ पंहिंजो पीउ आयो आहे, राजयोग थो सिखाए। बाबा चईंदा आहिनि कि मां अची करे पंहिंजो धंधो करणु शुरू करे छॾियो आहे, छो जो मुंहिंजो त इहो ई धंधो आहे न, मुंहिंजो इहो ई पाठ आहे, तव्हांखे कलयुगी आत्मा खां सतयुगी देवात्मा ठाहिण जो। दैवी गुण बि त धारण करणा आहिनि, हुन जे लाइ बि त अभ्यास करणो पवंदो आहे न। तव्हांखे हाणे सूर्यवंशी चंद्रवंशी घराने में वञिणो अथव, हुतां जा महाराजा महारानी, हुतां जी पूरी दुनिया केतिरी सुंदर ऐं सुख शांति में हूंदी न। ये ज्ञान पाण खे केरु थो ॾे? निराकार परमात्मा बाप। पंहिंजो बाप त आहे सही, लेकिन टीचर ठही करे पाण खे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान बि थो ॾे। बाबा चवनि था कि हाणे तव्हांखे सूर्यवंशी चंद्रवंशी घराने में वञिणो अथव, त ओतिरा हुन हिसाब सां तव्हांखे गुण बि धारण करणा अथव। पंहिंजे पाण खे ॾिसो कि मूं में कहिड़ा कहिड़ा अवगुण आहिनि, मूं में कहिड़ी कहिड़ी बुरी आदतियूं आहिनि, हुननि सभिनि खे कढो। धीरे धीरे अभ्यास कंदव, चेक कंदा वेंदव त सभु निकिरी वेंदव। पोइ निकिरी करे छा थी वेंदो? त फूल ठही वेंदो। सभिनि खां पहिरियों देह अभिमान खे छॾो। जेतिरो आत्मा जी स्मृति में रहंदो, पंहिंजे बाप खे यादि कंदा, ओतिरो तव्हां सुख शांति में जीवन जींदो। गृहस्थ व्यवहार में रही करे हिकु जन्म मुंहिंजे ख़ातिर कमल फूल समान पवित्र रहो, विकार में कॾहिं बि न वञिजो। मूल ॻाल्हि आहे ही विकार। ये विकार में वञणु बंदि करो, हिन सां ई आत्माउनि आदि मध्य अंत का दुख थी भोगनि। केतिरो समय दुखी थी आयो न, जास्ती विघन त माताउनि ते पवंदो आहे, पवित्र रहण न ॾींदा आहिनि। ॾिसो कृष्ण जी दुनिया में त सभु पवित्र रहंदा, त हुनजो संस्कार त हाणे ई विझणो आहे न। कृष्ण जयंती केॾी प्रेम सां मल्हाईंदा आहिनि, कृष्ण खे माण्हू केॾो प्यार कंदा आहिनि, पूजा आदि कंदा आहिनि, व्रत आदि रखंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि कि हाणे तव्हांखे व्रत रखणो अथव कहिड़ो? विकार में न वञण जो, बुराइयूं विकार छॾो, इहो व्रत रखो। अगरि कृष्ण सां एॾो प्यार अथव, कृष्ण जी दुनिया में हलणो अथव, त इहो हिकु जन्म तव्हांखे संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे। जेसि ताईं जीअणो आहे तेसि ताईं पवित्र रहण जो व्रत रखो। पुराणी दुनिया जो इहो अंतिम जन्म आहे न। पोइ पाण कहिड़ी दुनिया में जन्म वठंदासीं? स्वर्ग में। हिकु ॿ थोड़ी हूंदा, पूरी राजधानी हूंदी न कृष्ण जी। त बाबा चवनि था कि पवित्र दुनिया में हलणो आहे न, ऐं पवित्रता जो सागर बाप पाण सां गॾु आहे, पाण खे राजयोग थो सिखाए। कृष्ण खे पतित पावन थोड़ी चईंदासीं, पतित पावन त हिकु बाप ई आहे। मूंखे सॾे ई इन करे कंदा आहिनि कि अची करे असांजे लाइ सुख शांति में दुनिया ठाहे। त मां हाणे आयो आहियां सुख शांति में दुनिया ठाहिण। बाप वेही करे सम्झाइनि था, सतयुग में तव्हां ईंदव, पोइ हुते पुनर्जन्म वठी करे सूर्यवंशी चंद्रवंशी घराने में ईंदव, पोइ चंद्रवंशी घराने खां पोइ वैश्यवंशी घराने में, पोइ हाणे जीअं हाणे शूद्रवंशी घराने में आयो, पोइ वैश्य खां शूद्रवंशी घराने में ईंदव। पोइ हुन खां पोइ मां तव्हांखे शूद्रवंशी घराने खां पोइ तव्हांखे एडॉप्ट करे ब्राह्मण घराने जो ठाहींदमि। हाणे तव्हां ब्राह्मण वंशी आहियो न, तव्हांजो माता पिता श्री बाबा ब्रह्मा मां आहे,
तव्हांखे बाप एडॉप्ट कयो अथई ब्रह्मा मुख सां, त तव्हां सभु केरु थी वियो? ब्रह्मा मुख वंशावली, ब्रह्म कुमार कुमारियां थी वियो न। त ब्राह्मण त पवित्र रहना आहिनि, हिन करे प्रतिज्ञा करणी आहे पवित्र रहण जी। बाबा चवंदा आहिनि ॾिसो मां केॾी पतित दुनिया में पतित शरीर में आयो आहे न, अची करे तव्हांखे सभु दुखनि खां मुक्त थो करां। मुंहिंजो कमु आहे विक्रम खे विनाश करण जो। जेतिरो जेतिरो आत्मा मूंखे निराकार रूप में यादि कंदी, ओतिरो आत्माउनि जा विक्रम विनाश थींदा वेंदा। हिन जे लाइ पुरुषार्थ त करणो ई आहे न। माउ बाप चयो त माउ बाप जी मत ते हलणो पवंदो न। बाप चवनि था की साधु संत आदि सभु मूंखे चवंदा आहिनि की असांखे अची करे दुखनि सां छुड़ाए। ॾिसो हिन दुनिया में हाणे साधु संत बि दुखी थी विया आहिनि न, केॾो भारी संकट अची पियो आहे पूरी दुनिया ते। त अहिड़ी संकट जे समय परमात्मा गुप्त वेश में ईंदो आहे। कहिड़े गुप्त वेश में? ब्रह्मा जे शरीर में। छो जी ब्रह्मा जो शरीर बि कलयुगी शरीर हूंदो न। जॾहिं हुन कलयुगी आत्मा जे शरीर में परमात्मा प्रवेश कई तॾहिं ई हुनजो नाम रखियईं ब्रह्मा। त माण्हुनि खे छा पतो की हिन जे अंदर केरु आयो आहे? माण्हू त हुनखे कलयुगी वेश धारण ई ॾिसंदसि न। कॾहिं पहचानंदा की हिन में परमात्मा आयो आहे? जॾहिं हुन जी ॻाल्हियूं ॿुधंदा, हुनजी ॻाल्हियूं सम्झंदा। चईंदा बि आहिनि न, बूढ़े ब्राह्मण जे रूप में आयो। केरु? परमात्मा। कृष्ण त हिन दुनिया में अची नथो सघे। कृष्ण जी आत्मा त आहे, लेकिन कृष्ण जी आत्मा खे शरीर कहिड़ो अथसि? कलयुगी शरीर। कृष्ण जी आत्मा खे सतयुगी शरीर त सतयुग में ई मिलंदो। हाणे सतयुग जहिड़ो शरीर वठण लाइ आत्मा खे पहिरियों पावन ठाहिणो पवंदो न। छो जी जेसिताईं आत्मा पावन न हूंदी त तेसिताईं हुनखे शरीर कीअं अहिड़ो सुंदर मिली सघंदो? पतित आत्मा खे त शरीर बि अहिड़ो मिलंदो अथसि। हिन करे त कृष्ण खे कारो ॾेखारींदा आहिनि, छो जो हुनजी आत्मा कारी थी वई अथसि त शरीर बि कारो थी वियो अथसि। त बाबा चवनि था हाणे तव्हांखे कृष्ण जी दुनिया में हलणो अथव न, त हुनजे लाइ पंहिंजी आत्मा खे पावन ठाहियो। कृष्ण बि हाणे पंहिंजी आत्मा खे पावन ठाहे थो। कृष्ण बि उहो ई दैवी गुण धारण करण लाइ हाणे पढ़ाई थो पढ़े। 5000 साल लॻियसि कृष्ण जी आत्मा खे पावन खां पतित थियण में। हुन सां गॾु पाण सभु बि पतित थियासीं। छो जी पाण सभु हुनजी राजधानी में हुयासीं न। कोई हुनजी उहो वॾो थींदो त शादी आदि कंदो, कोई हुनजो ॿार ठहींदो, कोई हुनजी पत्नी त राधा ई ठहींदी न। हुनजी लक्ष्मी नारायण माउ पीउ सभु हूंदसि हुनखे, दोस्त यार, घर में कमु करण वारा, पोइ सामान वठंदो, उहो पूरी ईअं नगरी ठहींदी न कृष्ण जी। त हुनजी पूरी नगरी में केरु केरु ईंदो? हुनजो हाणे ई जेतिरो पाण परमात्मा खे यादि कंदासीं, जेतिरो पाण खे मनसा वाचा कर्मणा पवित्र रहंदासीं, ओतिरो ई त पाण कृष्ण जी दुनिया में अची सघंदासीं न। पोइ पाण खे बि अहिड़ो ई तंदुरुस्त सुंदर शरीर मिलंदो। अॼुकल्ह जो शरीर बि त केॾो पतित आहे न। हिन करे त चईंदा आहिनि सिख की मूत पतीली अची करे कपिड़ा धोतई। त परमात्मा चईंदा आहिनि तव्हांजो इहो शरीर बि केॾो गंदो अथव न। हिन आत्मा जो शरीर रूपी कपिड़ो धोइण लाइ मां हाणे आयो आहियां। आत्मा खे बि धोयो था त तव्हांजे शरीर खे बि धोयो था। ॾिसो गुरु नानक बि परमात्मा जी महिमा ॾाढी सुठी ॻाई अथई, लेकिन परमात्मा जे इहे सभु कर्तव्य कॾहिं हुन कई जो हुन एतिरी महिमा ॻाई। ज़रूर कॾहिं त हुनखे धरती ते अचणो पवंदुसि न, तॾहिं त उहो सिद्ध करे ॿुधाईंदो की तव्हां जेकी मुंहिंजा महिमा था करो बरोबरु मां अहिड़ो आहियां। अगरि वो कुझु करे ई न त असां हुनजी फालतू महिमा छो करूं? जीअं भॻवान खे चवंदा आहिनि तूं मुक्ति जीवन मुक्ति दाता आहे, तूं निरअहंकारी आहे, तूं सुखदाता आहे, ज्ञान जो सागर आहे, सर्व जी सदगति कंदो आहे, दुखनि खे हरंदो आहे। त ज़रूर पंहिंजी अखियुनि जे अॻियां परमात्मा इहो कमु कयो हुनई, असां ॾिठो हूंदो न, तॾहिं त कोई हुनजे बारे में चईंदो की भॻवान हीअं कंदो आहे हीअं कंदो आहे। न त फालतू कोई हीअं कूड़ छो ॻाल्हाईंदो? त उहो कॾहिं भॻवान हिन धरती ते अची करे इहे सभु कमु कंदो आहे
कलयुग जे अंत सतयुग जे आदि में अची करे परमात्मा ये पूरो कम कंदो आहे। कंहिंजे तन में अची करे, ब्रह्मा जे तन में अची करे। छो जी हिनखे पंहिंजो शरीर कोन अथसि न, त हिन शरीर में अची करे पाण जेतिरी बि हुनजी तारीफ़ कंदा आहियूं, महिमा करण मतलब तारीफ़ करण, हुनजे अंदर जेका गुण विशेषता अथसि हुनजे बारे में माण्हुनि खे ॿुधाइण, ऐं खुदि बि पंहिंजे अंदर उहो सोचे करे परमात्मा जे लाइ जेको प्यार ईंदो आहे त उहो हाणे पाण खे सभु कुझु करे थो ॾेखारे। बाबा चवनि था कि मां अची करे तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं कंदो करे ॾेखारींदो त आहियां, लेकिन बाबा चवंदा आहिनि कि मां कंहिंखे आशीर्वाद न कंदो आहियां। भई जेकी मुंहिंजी विशेषता आहिनि मां सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। भई तव्हांखे तव्हांजा दुख कीअं दूर थींदव, तव्हांखे जीवन मुक्ति कीअं मिलंदव, तव्हांखे अची करे मां ज्ञान ॾींदो आहियां, पावन ठाहींदो आहियां, त इन सभिनि जो उपाय त मां ॿुधाईंदो आहियां, आशीर्वाद न ॾींदो आहियां। पोइ जेतिरो माण्हू मुंहिंजे चए ते हलंदा उन अनुसार उन्हनि जे जीवन में सुख शांति ईंदी। छो जी मां त केॾी आत्माउनि जो पीउ आहियां न, सभिनि जे मथां आशीर्वाद करां त पोइ दुनिया कीअं हलंदी। हाणे वॾा प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर ठहिया आहिनि, कीअं ठहिया आहिनि, हुननि कुझु पढ़ाई पढ़ी आहे न त सभु ई अगरि ईअं ई प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर ठहिणा हूंदा त कंहिंखे बि ठाहे छॾंदासीं, सभु ई चवनि असां त वॾा आहियूं दुनिया जा, परंतु ख़ुदि जी बि महिनत करणी पवंदी आहे न। त ईअं ई परमात्मा पाण खे समझ ॾींदो आहे, राय ॾींदो आहे, पोइ जेका बि हुन राय ते हलंदा आहिनि हुन अनुसार उहे दुनिया में अॻियां वधंदा वेंदा आहिनि। टीचर कोई कृपा जी थोड़ी कंदो आहे, पढ़ाई करे हली वेंदो आहे, पोइ ॿार जेतिरो पढ़नि। हाणे ॾिसो कि भॻवान मां गुप्त वेश में अची करे तव्हांखे गुप्त रूप में कहिड़ी दुनिया स्थापन थो करा तव्हांजे लाइ, स्वर्ग जहिड़ी दुनिया। परम पिता परमात्मा सां पंहिंजो मुख्य संबंध आहे ही बाप ऐं बच्चे जो। पोइ परमात्मा ज्ञान जो सागर आहे त टीचर और स्टूडेंट जो बि थी वियो। पोइ परमात्मा पतित पावन बि आहे त उहो पंहिंजो सतगुरु बि थी वियो। त इहे टे मुख्य पंहिंजा परमात्मा सां संबंध आहिनि, बाक़ी त पाण खे सर्व संबंध हुन सां निभाइणो ई आहे। त इहे मुख्य ॻाल्हि पाण खे यादि रखणो, उठंदे वेंदे खाईंदे पींदे। ॿियो बाबा चवनि था कि चोरी करण, ठगी करण, उहे त छोटी ॻाल्हियूं आहिनि, लेकिन तॾहिं बि जेके मुख्य विकार आहिनि, जीअं काम आहे, शत्रु आहे, क्रोध आदि करण, त इहे हिनखे छॾे छॾंदो त बाक़ी छोटा विकार पंहिंजे पाण ई निकिरी वेंदा। दुश्मन आहे ही तव्हां आत्माउनि जो केरु, रावण। हिन करे त हर साल रावण खे जलाईंदा आहिनि। छो जी असां आत्माउनि जो मुख्य दुश्मन केरु आहे, रावण। ॾिसो तव्हां कॾहिं कृष्ण खे जलायो अथव, राम खे जलायो अथव, छो न जलायो अथव? छो जी उहे सभु पंहिंजा दुश्मन थोड़ी आहिनि, भगवान खे कोई जलाईंदो न आहे, लेकिन रावण खे छो जलाईंदा आहिनि? छो जी रावण अर्थात विकार ही आत्माउनि खे दुखी कंदा आहिनि न, हिन करे हर साल रावण खे जलाईंदा आहिनि। परंतु मनुष्य ही ॼाणंदा न आहिनि कि असां रावण खे छो था जलायूं। परंतु बाप चवनि था कि ये रावण विकार तव्हांजी आत्माउनि खे द्वापर युग खां परेशान थो करे। हाणे त एतिरो अति परेशान करते कि आत्मा तंग थी करे पंहिंजे शरीर जो ई नाश करे छॾंदी आहे। त केॾो वॾो पाप कंदी आहे न इहे विकार। ॾिसो लोभ विकार बि घटि थोड़ी आहे। लोभ हुजे त पैसे जे कारण बाप ॿार खे मारे छॾंदो, ॿार बाप खे मारे छॾंदा आहिनि। कहिड़ो ज़मानो थी वियो आहे। त हिन विकारनि खे छॾाइण लाइ, हिन विकारनि खां मुक्त कराइण लाइ मां तव्हांखे हाणे गोद वरितो आहे। कंहिंजे द्वारा गोद वरितो आहे? ब्रह्मा तन द्वारा। मुख वंशावली आहियो न, कुख वंशावली त थी न सघंदा आहियो। तव्हांखे मां मुख सां ब्रह्मा तन द्वारा तव्हांखे पंहिंजो ठातो आहे। पोइ तव्हांखे समझ थो ॾियां, मत थो ॾियां। पोइ जेका ॿार जीअं अनुसार हलिया हुन अनुसार उन्हनि खे सतयुग जो वरसो मिलंदो। सतगुरु जे गोद में आया आहियो त सतगुरु जी मत ते हलणो ई पवंदो न। गुरु जे पास बि दुनिया में बि त केॾा माण्हू गुरु जी गोद वठंदा आहिनि, लेकिन उहो जिस्मानी गोद थी वई। इहा आहे रूहानी गोद, अर्थात आत्माउनि खे परमात्मा
ब्रह्मा तन द्वारा गोद वरितो अथई। शो सतयुगी दुनिया जो वरसो ॾियण लाइ। शो जी वरसो कंहिंखे ॾिबो आहे? ॿारनि खे ई ॾिबो आहे न। त जेसिताईं पाण परमात्मा जा ॿार न ठहींदासीं तेसिताईं उहो पाण खे वरसो कीअं ॾींदो? सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियुनि जो वरसो आत्मा खे परमात्मा तॾहिं ई ॾेई सघंदो आहे जॾहिं आत्मा पंहिंजे पीउ जे चए ते हले, पंहिंजे पीउ खे पीउ रूप में मने, तॾहिं त सतयुग जो वरसो मिलंदुसि न। गॉड खे चईंदा ई आहिनि कि लिबरेटर ऐं गाइड। हाणे मां तव्हांखे दुखनि खां छुड़ाए करे परम धाम में वठी वञण जे लाइ रास्तो तो ॿुधायां, खुदि वठी वेंदमि न। ॾिसो दुनिया त केॾी पुराणी थी वई आहे, नई खां पुराणी, पुराणी खां नई। 5000 साल में ये दुनिया नई खां पुराणी थी वेंदी आहे ऐं पुराणे खां नयो ठहिण में 100 साल लॻंदा आहिनि। त 100 साल में कंहिंजी शक्ति सां ये पुराणी दुनिया नई ठही वेंदी? परमात्मा जी शक्ति सां। उनजा मददगार केर आहिनि? पाण ॿार। चईंदा आहिनि राम बंदरनि जी सेना वरितई, लेकिन हाणे परमात्मा बाप चवनि था ये जो भक्ति मार्ग जी कहानी आहे, हिन जो यथार्थ अर्थ आहे कि परमात्मा बाप जॾहिं हिन सृष्टि ते आयो, परमात्मा खे राम भी चईंदा आहियूं न, त परमात्मा बाप जेको राम आहे सच्चो जॾहिं उहो सृष्टि ते आयो त हुन कंहिंखे पंहिंजा मददगार ठातई? पाण आत्माउनि खे। पंहिंजो बल शरीर त मनुष्य जहिड़ो आहे, लेकिन सीरत त बंदर जी आहे न। भई बंदर जीअं छो चयो अथई? छो जो पंहिंजे बंदर में सभिनि खां ज्यादा विकार हूंदो आहे। त पाण आत्मायूं बि अहिड़ियूं थी वियूं आहिनि। त बाबा चवनि था हाणे मां तव्हां आत्मायूं जेका बंदर जहिड़ी तव्हांजी उहा थी वई अथव सीरत, अहिड़ी आत्माउनि खे मां गोद वरितो आहे। गोद वठी करे हुननि खे बि लाइक़ थो ठाहियां ऐं तव्हां सभु बंदर रूपी सेना जेका आहियो मुंहिंजी, तव्हांखे सुधारे करे पोइ तव्हांखे ई मददगार थो ठाहियां पूरी दुनिया खे शिवालय ठाहिण में। शिवालय अर्थात जे उहो स्थान जेको शिव बाबा स्थापन कयो हुई। भई शिवालय में शिव भी हूंदो आहे त शालिग्राम भी हूंदा आहिनि न। शिव बाबा त मथे हली वेंदा, लेकिन हाणे हुते सभी आत्मिक रूप में रहंदियूं। सतयुग में सभिनि खे ये स्मृति रहंदी आहे कि मां शरीर न आत्मा हिन शरीर जी मालिक कर्म थी करां। त हिन करे हुनखे शिवालय चइबो आहे। हाणे परमात्मा जा पाण मददगार ठहिया आहियूं हिन वैश्यालय खे। बाबा हिन कलयुगी दुनिया खे चईंदो आहे वैश्यालय। वैश्यालय अर्थात गंदी जगह थींदी आहे न, जिते विकार ई विकार हूंदा आहिनि। त ये दुनिया वैश्यालय खां शिवालय थी ठहे। त अहिड़ी वैश्यालय जहिड़ी दुनिया खे शिवालय ठाहिण लाइ केरु आयो आहे दुनिया ते? शिव बाबा। शिव बाबा अची करे हाणे पाण खे मत समझ ॾेई करे, शक्तियूं ॾेई करे हिन पूरी दुनिया खे शिवालय रूपी तो मंदिर तो ठाहे। बंदर जहिड़ी आत्माउनि खे मंदिर लाइक़ थो ठाहे। मंदिर में मूर्तियूं हूंदियूं आहिनि न, मूर्तियुनि मां माण्हू छा कंदा आहिनि? हुनखे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि खे शक्ति मिलंदी अथनि। कोई शक्ति मिलंदी अथनि जंहिंसां उहा उन्हनि जे मन जी जेकी आश हुजे उहा पूरी थी वेंदी आहे। त पाण आत्माउनि खे बि परमात्मा शक्ति तो ॾे, समझ तो ॾे। त पाण जॾहिं शक्ति संपन्न ठही वेंदासीं, परमात्मा जी शक्तियूं समझ पाण में अची वेंदी, त पाण सभु आत्मायूं बि मंदिर जहिड़ियूं अर्थात उहे देवी देवता ठही वेंदासीं। मंदिर में केरु हूंदा आहिनि? देवी देवता ई हूंदा आहिनि न, हुननि में शक्ति हूंदी आहे। देवी देवताउनि खे देवी देवता छो चईंदा आहिनि? छो जो पाण खे शक्ति ॾींदा आहिनि। देवता अर्थात ॾियण वारो। त जॾहिं पाण बि परमात्मा खां शक्ति संपन्न ठही वेंदासीं, शक्तियूं वठी करे, त पाण बि केरु ठही वेंदासीं? मंदिर लाइक़ अर्थात देवी ऐं देवता ठही वेंदासीं। आत्मा ही स्त्री ऐं पुरुष जो चोलो वठदी आहे न। त आत्मा जॾहिं स्त्री जे चोले में ईंदी त देवी ठही वेंदी, ऐं आत्मा जॾहिं पुरुष जे चोले में ईंदी त देव ठही वेंदी। देवी देवता चईंदा आहियूं न सतयुगी मनुष्य आत्माउनि खे, जेका हमेशा छा ॾींदा आहिनि? शक्तियूं ॾींदा ई रहंदा आहिनि।
बाबा चवनि था ॾिसो हुननि जी दुनिया में केॾी सुख शांती हुई। हाणे बि माण्हू वॾा वॾा उन्हनि जा मंदिर आदि ठाहे करे उन्हनि जी पूजा कंदा आहिनि, हुननि खां सुख शांति जी आश रखंदा आहिनि, पंहिंजी मनोकामना जे लाइ प्रार्थना कंदा आहिनि। छो जी हुननि जी दुनिया शक्ति संपन्न हुई। हाणे आत्माउनि में शक्ति न आहे, लेकिन तॾहिं बि उहो हुननि खां शक्ति घुरे थी, छो जी हुननि खे थोड़ी पतो आहे, बाक़ी माण्हुनि खे थोड़ी पतो आहे कि ये सभु देवी देवताउनि जी आत्मा काॾे वयूं। उहो त सोचदा आहिनि स्वर्ग मथे आहे, मथे काथे हूंदो, मथे न हूंदो आहे, स्वर्ग बि हिन ई दुनिया में हूंदो आहे। छो जी देवी देवताउनि जो बि 5 तत्व जो शरीर त अथनि न, उन्हनि खे निराकार के शरीर न आहे, हिन करे वो मथे रहंदो आहे। लेकिन जेके बि शरीर वठी करे पार्ट वॼाइणो आहे, हुनखे इन सृष्टि ते ई पार्ट वॼाइणो, चाहे वो देव आत्मा हुजे या कोई भी धर्म वारी आत्मा हुजे, सृष्टि ते ही पार्ट वॼाए करे उहो आत्मा ही सुठो जीवन जींदी आहे, सुठी दुनिया में ईंदी आहे। पोइ जॾहिं हुनजी आत्मा जा संस्कार शक्तियूं ख़तम थी वेंदो अथसि त उहो जाते रहंदी आहे, वो दुनिया ही ख़राब थी वेंदी आहे। त पहिरियों पंहिंजी आत्माउनि में शक्ति हुई, गुण संपन्न हुयासीं। कंहिं ॾिनी हुई पाण खे शक्तियूं गुण? परमात्मा। जीअं हाणे ॾे थो, हाणे जीअं ॾे थो त पाण जॾहिं सतयुग में वेंदासीं त सतयुग त्रेता में पाण ॾाढो सुख शांति सां रहंदासीं। पोइ जॾहिं पंहिंजी आत्माउनि में शक्ति गुण ख़तम थींदा त द्वापर युग खां पाण ही हिन दुनिया में हूंदासीं, लेकिन शक्ति न हुजण जे कारण बुराइनि जे वश थी करे पाण बुरा कर्म कंदासीं। त हुन दुनिया खे माण्हू छा चई छॾंदा आहिनि? कलयुग। त बाबा इहे ॻाल्हियूं छो था ॿुधाइनि? छो जी आत्मा खे जागरण करणो आहे न, आत्मा खे जगाइणो आहे। छो जी आत्मा सुम्ही पई आहे, आत्मा खे इहो ई न पतो अथसि कि मां केरु आहे, मुंहिंजो पीउ केरु आहे, ऐं मुंहिंजो घर काथे आहे, ऐं मां दुखी थी थियां। ॾिसो पाण खे इहो ई न पतो आहे न कि पंहिंजी आत्मा दुखी थी थिए, पर मुख सां त चईंदा आहियूं मुंहिंजी आत्मा खे न तंग कर, मूंखे आत्मा खे न तड़पाए, मुंहिंजी आत्मा खे दुख ॾिनई। लेकिन जेकी स्मृति बाबा ॾियारे थो कि तव्हां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठा आहियो, तव्हां ॾिखाई में न ॾींदा आहियो, तव्हांजो मां पीउ आहियां, ईअं जीअं जेकी सम्झानी पाण खे मिले थी न, ऐं जेतिरो जेतिरो पाण अभ्यास कंदासीं सॼे ॾींहं में कि मां आत्मा हिन अखियुनि सां ॾिसां थी, कननि सां ॿुधां थी, हथनि सां कर्म करां थी, ऐं मुंहिंजे ई सोचण सां मां ही अहिड़ा कर्म कया आहिनि जंहिंसां मूंखे दुख मिले थो, त पाण जेका इहे ॿियनि खे दोष था ॾियूं न, इहो ॾियणु छॾे छॾंदासीं। त जॾहिं पंहिंजे पाण खे पाण ॾिसंदासीं कि मां अहिड़ा कर्म करे आई आहियां जंहिंसां कारण मूंखे दुख थिए थो, ऐं हुनखे दूर करण लाइ मूंखे निराकार पंहिंजे बाप खे यादि करणो आहे, जंहिंसां मुंहिंजी आत्मा जा जन्म जन्मांतर जा पापनि जा बोझ ख़तम थी वेंदा ऐं मां वापसि खां सुख स्वरूप शांति स्वरूप थी वेंदमि। त इहे जागृति जॾहिं ईंदी त पाण ॿिए कंहिंखे दोष न ॾेई करे बाप जी याद में रही करे वापसि खां पंहिंजे पाण खे उहो ई सुख स्वरूप, शांति स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप ठाहे सघंदा। परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, तो हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।